نبينا محمد وآله وأصحابه أجمعين. أشهد أن لا إله إلا الله وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. خذ من أموالهم صدقة تطهرهم وتزكيهم بها وصل عليهم إن صلاتك سكن لهم والله سميع عليم. سبحان الله. صدق الله مولانا الكريم. सच पुछो, 2-3 महीना जलसो न थियो आहे त मूंखे तव्हांजे ॾिसण जी वॾी तांग हुई। अॼु तव्हां बच्चनि खे मूं ॾिठो आहे त ईद उल फितर वारी ख़ुशी खां बि अॼु मूंखे वॾी ख़ुशी थी। अलाह तव्हांखे सदाईं सुखियो रखंदो, आबाद रखंदो, जिते हूंदो शर सदाईं वसंदड़ हूंदो। रब तव्हांखे कॾहिं को ॾुखियो ॾींहुं न ॾेखारे। मुंहिंजी दुआ आहे अलाह साईं तव्हांजे मथां का कोसी हवा न खुलाईंदो। अलाह करीम तव्हांखे, तव्हांजे बच्चनि खे, तव्हांजी घराणी खे शाद ऐं आबाद रखंदो। अलाह साईं हिन कोरोना जी मुसीबत खां तव्हांखे महफ़ूज़ रखंदो। हुज़ूर जी सारी उम्मत जे मथां अलाह ताला मेहर नज़र फरमाए। अलाह जे पाक कलाम जा तौबा सूरत जी आयत नंबर 103 मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कई आहे। इन आयत करीमा जे अंदर अल्लाह तबारक व ताला पंहिंजे महबूब सां बिलमुशाफ़ा रूबरू ख़िताब फरमायो आहे। रब हिकिड़ो पंहिंजे नबी खे हुकुम ॾिनो आहे, पंहिंजे हबीब खे हिकिड़ो हुकुम ॾिनो आहे। रब फरमाए थो, ख़ुज़ मिन अमवालिहिम सदक़ा। ए मुंहिंजा महबूब, हे जेके तुंहिंजा ग़ुलाम आहिनि, तुंहिंजा उम्मती आहिनि, तोते कलमे पढ़ण वारा आहिनि, इन्हनि जे मालनि मथां सदको वठ। ख़ुज़ वठ, इहो अलाह जो हुकुम आहे, अमर आहे। महबूब, इन्हनि जे मालनि मथां सदको ज़कात वठ। तुतहिरुहुम व तुज़क्कीहिम बिहा। इने जॾहिं तूं सदको ऐं ज़कात इन्हनि खां वठंदे त इन जे ज़रिए इन्हनि जा वजूद, इन्हनि जा माल अलाह पाक बणाईंदो। इन्हनि जे वजूदनि जी पाकाई, इन्हनि जे मालनि ऐं मिल्कियतुनि जी पाकाई तॾहिं थींदी जॾहिं इहे तोखे सदका ऐं ज़कातूं ॾींदा। जॾहिं ये तुझे हुक्म सां पंहिंजे मालनि जी ज़कात कढनि, सदकात कढनि, त पोइ मुंहिंजा सुहिणा हबीब वसल अलैहिम,
तू इन्हनि जे लाइ दुआ कर। इन्न सलातक सकनुल लहुम, तुंहिंजी दुआ उन्हनि जे लाइ बाइसे सुकून ऐं राहत बणिजी। जिन खे तूं दुआ ॾींदे मुंहिंजा नबी, जिन खे तूं दुआ ॾींदे उन्हनि खे सुकून ई सुकून, राहत ई राहत, फरहत ई फरहत मिलंदी। वल्लाहु समीउन अलीम। ऐं अल्लाह ॿुधण वारो भी आहे त ॼाणण वारो भी आहे। जेकी तुंहिंजो हुकुम मञी सदकात ऐं ख़ैरात कढनि था, ज़कातूं पंहिंजे मालनि मां कढनि था, अल्लाह उन्हनि खे ॾिसे थो। जेके लवाइनि था या कीबाइनि था, अल्लाह उन्हनि खे बि ॾिसे थो। ऐं जो अमल उम्मती कनि था, अल्लाह उन्हनि खे ॼाणे थो। रब जे इल्म खां उहे ॿाहिरि न आहिनि। अल्लाह ताला जल शान जो इल्म उन्हनि खे मुहीत आहे। रब ॼाणे थो त कहिड़ा आहिनि जेके तुंहिंजो हुकुम मञनि था, कहिड़ा आहिनि जेके तुंहिंजे हुकुम खां कंधु कढाइनि था। इन आयत पाक जे अंदर हुजूर जन हुकुम ॾिनो मदीने वारे साईं खे पंहिंजे सहाबन जे लाइ, पर इहो हुकुम क़यामत ताईं उम्मत जे लाइ। जेकी भी अल्लाह तव्हां खे माल ॾिना आहिनि, अल्लाह तव्हां खे दौलत ॾिनी आहे, अल्लाह तव्हां खे कुशादगी करे ॾिनी आहे, त उन माल खे सिर्फ पंहिंजे ज़ाती गर्ज़न ऐं मक़सदनि में इस्तेमाल न कयो, पर उन मजा अल्लाह जो हुकुम मञंदे, नबी सरदार जो हुकुम मञंदे उन मां कुछ न कुछ सदको, ज़कात, ख़ैरात कढंदा कयो। जॾहिं तव्हां पंहिंजे मालनि जी ज़कात कढंदो त तव्हां नबी सोने जे दुआ जा हक़दार बणिजी वेंदो। जॾहिं नबी जी दुआ तव्हां खे मिलंदी त तव्हां जे लाइ सुकून ऐं राहत थी वेंदी। ऐं इहा ख़ैरात तव्हां जे वजूदन खे भी पाक बनाईंदी, तव्हां जे मालन खे भी पाक बनाईंदी। पूरे ध्यान कयो। इंसान खां खताऊं थियनि थियूं, गुनाह थियनि था। ये गुनाह हिकिड़ी गंदगी है, खिलाज़त है। जीअं मिसाल कपड़ा साफ़ सफ़ेद आहिनि, माण्हू रस्ते सां वञे थो, ओचितो का गाॾी लॻी, छेणो पियो हुयो, उहो छेणो लॻी पियो, कपड़ा छेणनि में ख़राब थी पिया, त इहा गंदगी आहे न। कपड़ा गंदा थी विया न, छेणो लॻी पियो, गप चिक लॻी वई, कपड़ा ख़राब थी विया। पर इन्हनि कपड़नि खे वरी जे धोइजे त साफ़ थी वेंदा। बदन खे गंदगी लॻी वञे, वरी जो उन खे धोइजे त उहो पाक थींदो, साफ़ थींदो। असां जेकी गुनाह कयूं था, इहे असांजे वजूदनि ते गंदगी ऐं गिलाज़त आहे। पराई औरत खे ॾिसण इहा गंदगी आहे, चोरी करण इहा गंदगी आहे, ज़िना करण, शराब पीअण, बुराई जा कम करण इहा गंदगी आहे, इहा गिलाज़त आहे जेका बदननि खे लॻी पवंदी आहे। पर जेॾी महिल पानो ज़कात ऐं ख़ैरात कढंदो आहे त इहा गुनाहनि जी गंदगी रब धोई साफ़ करे छॾींदो। माल अल्लाह ताला हर कंहिंखे ॾिए थो, उन जे हाल मुताबिक़ रब जी वंड आहे। समझो था, अल्लाह ताला रोज़ी, रिज़्क़, पैसो, शयूं तक़सीम कंदो आहे, वंड विराईंदो आहे, कंहिंखे घटि कंहिंखे वधीक। हिकिड़े पीउ हिकिड़ी माउ जा 5 पुट आहिनि, हिकिड़ा लखनि में आहिनि, हिकिड़ा कखनि में आहे, हिकिड़ा बंगलनि में आहिनि, हिकिड़ा झूपड़नि में आहिनि।
मां जणी दी पुटड़ा भाग न दी वंड एकड़ा रोवन बिया पिया खाइन खंड ये सब अल्लाह जी वंडा रब दुनिया दौलत दीदो हर के उन्हें जे हाल मुआफिक पो जरे उन्हें दुनिया के मानू गलत कमन में खर्च करे नाजायज कमन में खर्च करे तो यो माल पलीत थी वींदो आहे यो माल गंदो थी वींदो आहे पर जने माल मजा ज़कात कढी वने खैरात कढी वने तो यो माल अल्लाह ताला पाक बनाए छे तो समझिए ले न समझी मिली मदीने वाले साईं फरमायो अल्लाह तो फरमाए तो मुझा महबूब खुश मिन अमवालिहिम सदका इनन जे मालन मा सदको वठ इने सदके वठण सांजरे सदको दींदा न खैरात दींदा न ज़कात दींदा न त पो तो तहिरहुम व तुज़क्कीहिम बिहा इनन के पाक बणा इनन जो तज़कियो थी वेंदो उनन जा माल भी पाक थींदा इनन जा वजूद भी गुनाहन का पाक जने खैरात करे चुकन त पो मुझा नबी तू इनन के दुआ दे तू इनन जे हक में दुआ घुर छो त पैसो ॾियण बि का हर कंहिं जी ॻाल्हि न हूंदी आहे न या दिल जी ॻाल्हि खैरात करण हर को न कंदो आहे वाइज़ हर को ॿुधी पोती छंडियूं वेंदो पर खैरात करण वारे जे लाइ दिल खपंदी आहे दादू जो हिकिड़ो फ़कीर मूंखे पियो चवे कि मुंहिंजे पाड़े में वॾो ज़मींदार आहे वटाई कई मूंखे ज़ाती ख़बर मुंहिंजो पाड़ेसरी हुयो 5 लख रुपया खणी आयो 5 लख रुपए जो अनु खपाई 5 लख रुपया घर खणी आयो 2 ॾींहं गुज़रिया त मूं वटि आयो मूंखे चई त हाजी गुलूं जो मूंखे 5000 उधार खपनि ॾींदे ज़रूरत आहे मुझे टियों ॾींहं तूं 5 लख जो अनु खपाया आहिनि 5 ॿधा आहिनि समझो था न चमड़ी वजे पर दमड़ी न वजे एड़ा मानू आहिनि जेकी पैसो कढण ॾुखियो लॻंदो आहे पैसो बि हियां जी पाड़ आहे मुझा महबूब जेकी खैरात कन था जेकी ज़कात अदा कन था सदकात अदा कन था मुझा महबूब सल्ल अलैहिम तू उन्हनि जे मथां दुआ घुर इन्हनि जे लाइ जॾहिं तूं हथ खणंदे तूं इन्हनि जे लाइ दुआ घुरंदे इन सलातक सकनुल लहुम तुंहिंजी दुआ उन्हनि जे लाइ सुकून ऐं राहत जो सबबु थींदी इन्हनि जा वजूद पाक थींदा इन्हनि जा माल बि पाक थींदा इन्हनि जे दिलुनि खे सुकून ऐं राहत ऐं फरहत न थींदी पुट जॾहिं इंसान ते गुनाह घणा थींदा आहिनि त हिकिड़ो बोझ पवंदो आहे बोझ परेशानी जे सूरत में गणती जे सूरत में तव्हां केतिरा माण्हू ॾिठा हूंदा हरू भरू परेशान हरू भरू फिक्रात में गणतियुनि में चवंदासीं आहे बि कुझु कोन रिपोर्टूं करायूं अथनि त बि सही हिन पर अलाए छा आहे असुल में ये गुनाहनि जा बोझ जेके नज़र न ईंदा आहिनि पर ज़हननि ते दिलनि ते पार पवंदा आहिनि जॾहिं खैरात निकिरंदी आहे त ज़हननि जा बोझ लही वेंदा आहिनि वजूद हल्का थींदा तव्हां वञी आज़मायो तव्हां वञी परखे ॾिसो मुंहिंजी ॻाल्हि खे मामूली न सम्झिजो तव्हां वञी इन ते अमल करे तव्हां इन जो अमली मुशाहिदो पंहिंजे अखियुनि सां वञी ॾिसो ऐं मुलाहिज़ा कयो ऐसा मोहतरम जॾहिं तव्हां खैरात कंदो त तव्हांखे मदीने वारे साईं जी दुआ नसीब थींदी जॾहिं रसूल अरबी जी दुआ मिले त तव्हांखे सुकून ऐं राहत ऐं करार ऐं फरहत नसीब थी वेंदी सुभान अल्लाह
जेरीमल तमाम जा को भी खैरात तो करे या सदको तो करे तबरानी शरीफ में हदीस आ सही फरमाता असदक़तु तसुद्दु सबईन बाबम मिन अस्सूअ हिकड़ी खैरात हिकड़ो सदको 70 बुराई जा दर बंद करे छे हदीस वरी तो पढ़ा सबक याद भी है यहाँ ते डप जमी विया आहिनि सलाद पढ़णी विसरी वई अथव चवां तो सलाद पढ़ियो त वात में मुंग विझो वेठायो अञा जे इहो कोरोना 2-3 महीना हलियो त तव्हां को नमाज़ बि विसरी वेंदी पढ़ो सलाद सदक़तु तसुद्दु सबईन बाबम मिन अस्सूअ हिकड़ो सदको हिकड़ी खैरात बुराई जा 70 दरवाजा बंद करे छॾींदी कर्ज़ भी हिकड़ी बुराई जो दरवा बीमारी भी बुराई जो दरवा के सुखी पड़े इहो भी बुराई जो दरवा बाह में सड़ी पड़े घर चोर खाट रही घर के लुटे वने भाड़े फुरे वने बाह साड़े वने गोड सुक गोड कोड़े वने या बुकर सुकाए वने ये सब बुराई जाते रहन हिकड़े सदके जे करण सा तवाजे ला 70 दरवाजा बुराई जा रब पाण बंद करे छॾे खैरात वाला फायदे में या नुकसान में जी सोना अभी बता फरमाए अल यदुल उलिया खैरुम मिन यदिस सुफला हेठे हथ का मथियो हथ भलो मथियो हथ खैरात ॾींदो आहे हेठियो हथ खैरात वठंदो आहे साईं फरमाइनि था ॾियण वारो हथ वठण वारे हथ खां भलो हूंदो आहे वब्दा बिमन तऊल जॾहिं तव्हां खैरात कयो त शुरूआत पंहिंजे घराणे खां कयो पंहिंजे बचनि खां कयो जेको तव्हांजो अयाल आहे घर जा भाती आहिनि पहिरीं ज़ाल जी ज़रूरत पूरी कयो पुटनि जी ज़रूरत पूरी कयो न्याणियुनि जी संभाल लहो भाइरुनि जी मदद कयो भेनरुनि जी मदद कयो पंहिंजी चाची मामी सौट मासात मलवेर पुफाट मारोट छतरा बिर वेठा रिश्तेदार आहिनि उन्हनि जी मदद कयो उन खां पोइ गरीब मिस्कीन यतीम बेवा लाचार मुहाजिर मिस्कीन मुसाफिर परदेसी उन्हनि जी संभाल बाद में लो पहिरीं पंहिंजे घर वारनि पंहिंजे घराणे वारनि जी संभाल लो असांखे पुछो या रसूल अल्लाह भली खैरात कहिड़ी आहे साईं फरमायो अहिड़े रिश्तेदार खे ॾियो जेको तव्हां सां दिलि में लिकल दुश्मनी रखण वारो आहे सड़ंदो वते तव्हां सां तव्हांजो छो कपिड़ो सही नथो सघे आहे माइट रिश्तेदार पर तव्हां सां हसद रखे थो तव्हां खैरात कयो त पहिरीं उन्हे खे ॾियारे मोकिलियो चङा कन चङायूं मदायूं मदन चोवर चुड़े जनसी सोवर से कन
हर के जो पंजो वड़ हुंदो आहे न चंगा चंगायूं कंदा आहिनि बुरा बुरायूं कंदा आहिनि तव्हां फ़कीर चंगा आहियो तव्हां हर कंहिंसां चंगाई करण वारा हूंदो जो सल्लल्लाहु अलैहि या सही बुखारी में सही मुस्लिम में हदीस मुझे सोने लजपाल नबी फरमाए मन तसद्दक बिइदल तमरतिन मिन कसबिन तय्यब जेको पाक कमाई मजा हलाल कमाई मजा हिकड़ी खजूर जी खैरात तो करे जरूरी नहीं तू लख खैरात कर जरूरी नहीं तू करोड़ खैरात कर जरूरी नहीं तो तू 50,000 जो नोट खैरात कर साईं फरमाइन था पंजे हलाल कमाई मां हिकड़ी करी खजूर जी खैरात जो करे थो ऐं अल्लाह उहाई खैरात कबूल कंदो आहे जेका पाक हूंदी आहे जिमल खैरात करे थो त अल्लाह फइन्नल्लाह युक़ब्बिलुहा बियमीनिही अल्लाह ताला उन्हें के पंहिंजे सॼे हथ सां कबूल फरमाईंदो आहे तू समझे तो ना मिस्कीन फकीर के खैरात ॾिनी मदीने वारे जो फरमाए त तुंहिंजी खैरात रब जे सॼे हथ में पहुचंदी आहे जॾहिं तुंहिंजी खैरात रब वटि पहुचंदी आहे रब उनखे कबूल कंदो आहे सुम्म युरब्बिहा लिसाहिबिहा पोइ खैरात करण वारे जे लाइ रब उनखे वधाईंदो आहे वधाईंदो आहे वधाईंदो आहे जीअं तव्हां बकरी जे फरड़े खे पाल निपाए वॾो कंदा आहियो वॾी भरी बकरी थी वेंदी वॾी कंधार बकर तव्हांजो बणिजी वेंदो हुयो त नंढड़ो फरड़ो तव्हां उनखे पाले वॾो कयो उठ जो तोड़ो नंढो हुयो कोरड़ो नंढड़ो हुयो पाले निपाए वॾो असीम उठ तयार कयो रब तव्हांजे खजूर जे गड़ी खे वधाईंदो वधाईंदो जॾहिं क़यामत जे ॾियारे उथंदो त जबल जेॾो खैरात हुजे हलाल माल मां ब्याज वठी खैरात करे रिश्वत वठी खैरात करे न्याणी विकणे पैसनि ते खैरात करे उन्हनि पैसनि मजा मुंहिंजा दोस्तो रिश्वतुनि जा माल चोरियूं सोरियूं मिलावट ख़यानत ठगी धोखेबाज़ी इन ज़रियनि सां माल कमाए खैरात करे रब फरमाईंदो इन खैरात खे इन खैरात करण वारे सूदो कंध भर जहन्नम में उछलाए खैरात हुजे पाक माल सां खैरात हुजे हलाल तय्यब माल सां चो सल्लल्लाहु अलैहि या सोना हबीब था फरमाइन लअयत सद्दकल मरउ फी हयातिही बिदिरहमिन खैरुल लहू मिन अन यतसद्दक इंद मौतिही बिमिअतिन पंहिंजे जिंदगी में चाका चङो भलो आहे जेको हिकिड़ो रुपयो खैरात करे इहो हिकिड़ो रुपयो उन्हनि 100 रुपयनि खां भलो आहे जॾहिं
बीमार थी वने मरण दे वेझो अचे थी हाणे 100 रुपया तो ख़ैरात कया मौत अखियुन खे ॾिसी पोइ वसियत करे बाप पुट ओ मुजाहिद के पेतीअ में 5000 रुपया दे ये ख़ैरात कजाए ये तुंहिंजा 5000 ये 5 लख उन रुपए जे बराबर न आहिनि जेके चाक चङो भलो ई सेहतमंद ई जेके पंहिंजे हथनि सां ख़ैरात समझो था ॻाल्हि खे अॼु माण्हू ॾाढा परेशान आहिनि रोज़ी में तंगी आ मां तव्हांखे गुर थो सेखारियां बरकत जो गुर थो सेखारियां कुशादगी जो हाँ चाहियां तो मुंहिंजो को बच्चो परेशान न हुजे तव्हां जेकॾहिं पंहिंजूं परेशानियूं लाहिण चाहियो था जो कुछ रब ॾिनो आहे उन मां अल्लाह जे नाले जो हिस्सो ख़ैरात कढो जे कर्ज़ी आयो रब कर्ज़ लाहे छॾींदो आहे जे बीमार आयो रब तव्हांजो बीमारियूं लाहे छॾींदो जे मुश्किल में आयो रब तव्हांजूं मुश्किलातूं टारे छॾींदो असदक़त तदफ़उ मीतत सू इमाम तहावी रिवायत वाणे त सदको ख़ैरात बुरे मौत खां बचाईंदी आहे मेरे मुड़े ध्यान कयो हिकड़े माण्हू खे कोरोना लगी डॉक्टर तो चवे त मूं हिन में एक किताब लिखियो आहे कोरोना जा करूर ये वठिजो हे पढ़जो हिन में कोरोना छा आहे छो आई आहे उनजा असबाब कहिड़ा आहिनि इलाज कहिड़ा आहिनि सभु हिन में लिखियल आहे डॉक्टर चयो त हिकिड़े माण्हू खे कोरोना लगी उन कोरोना वारे चयो मां बस मरी वेंदुसि बचंदुसि कोन आखिरी वक्त में पंहिंजा बच्चा ॾिसां घरवारी ॾिसां जिंदगी जनम गुज़ारियो अथमि घरवारी सां बच्चनि खे पालियो निपायो अथमि हाणे मरण महिल मुंहिंजी आखिरी ख़्वाहिश आहे त मरण खां अॻु में पंहिंजे बच्चनि जी आखिरी ज़ियारत कयां असां जो भाई तूं कोरोना में मुब्तला आहीं तुंहिंजा ॿार जेकॾहिं ईंदा ज़ाल ईंदी तोसां मिलंदा थी सघे तो उन्हनि खे कोरोना लॻी वञे तंहिंजे करे इहा तुंहिंजी फरमाइश पूरी न थी सघंदी डॉक्टर चयो त हू रोअण लॻो बच्चनि सां दिलि हुई ज़ाल सां दिलि हुई डॉक्टर चयो हुनजे रोअण खे हुनजे आजिज़ी खे ॾिसी मूंखे रहम अची वियो पोइ मूं हीअं कयो जो उन मरीज़ खे हिकिड़ो अहिड़ो लिबास पारायुमि जंहिंसां कोरोना फैलिजे न ऐं उन सॼे कमरो जंहिंमें उहो मरीज़ हुयो उन कमरे खे मूं सैनिटाइज़र कयो ऐं अहिड़ो उन में स्प्रे वग़ैरह कयो जीअं को वेझो अचे त उनखे इहो मर्ज़ न लॻे पोइ मूं उन जे पुटनि खे फोन कई उनजी घरवारी खे फोन कई भई तव्हांजो मरीज़ हाणे मरण खे वेझो आहे रोए थो चए थो मां ज़ाल खे ॾिसां बचनि खे ॾिसां मूं सॼो इंतज़ाम कयो आहे तव्हां हाणे अचो उन सां मिलजो न रुॻे बि ॾिसो हू तव्हांखे ॾिसण थो चाहे ज़ाल चयो त मां न वेंदसि मतां मूंखे कोरोना लॻी वञे पुटनि चयो त असां न वेंदासीं मतां असांखे कोरोना लॻी वञे मूं हुन मरीज़ खे चयो भा तुंहिंजो पुट नथा तोखे ॾिसणु चाहे तुंहिंजी ज़ाल तोखे ॾिसणु नथी चाहे हुन ओछगार ॾेई रुनो चई मारू मिट मरीज़ जा सभई पर कयासूं जे ज़ाल जे लाइ मूं ज़िंदगी गुज़ारे छॾी लोड़े लोचे घर ठाहियमि मिल्कियतूं जोड़ियमि पंहिंजे बचनि जे लाइ मां पंहिंजी निंड आराम फिटाया बचनि जे लाइ हर शइ
जोड़े में अजो आखिरी लम्हो आ बच्चा मुखे मुंह भी ॾिसण नथा अचनि मूं त समझो हुयो त मुंहिंजा बच्चा मुंहिंजा सिर घोरींदा मूं समझो हुयो मुंहिंजी ज़ाल मुंहिंजी वफ़ादार पर अॼु ख़बर पई त मिट माइट मारवड़ा केर बि वफ़ादार नाहे दुख भाई थियण वारो नाहे डॉक्टर चयो त मूं उनजे पुटनि खे ज़ाल खे सम्झायो भई मां डॉक्टर आहियां ऐं मां त सही थो ॾियारियां तव्हांखे कुझु बि न थींदो ज़िम्मो मुंहिंजो आहे मां ज़िम्मो खणा थो मूं सॼो इंतज़ाम कयो आहे उहो जरासीम तव्हांखे न लॻंदो मूं कमरे खे साफ़ करायो आहे हुनखे अहिड़े लिबास में बंदि कयो आहे जो उन जो जरासीम तव्हांजे मुंतक़िल न थींदा हुनजी ख़्वाहिश आहे हिकिड़ो पहिरों तव्हांखे ॾिसण थो चाहे कमरे में अंदरि न अचो दरी आहे उन दरी खां ॿाहिरि बीहो तव्हांखे आख़िरी मरण खां अॻु में ॾिसण मां न ईंदसि मतां मूंखे कोन लॻे पुत्र चयो असां न ईंदासीं डॉक्टर चयो मां उन्हनि खे मिठो कंदो रहियुसि आख़िर फोन बंदि करे छॾियो जे मरे त मरी वञे पर असांखे पंहिंजो सिर प्यारो इहो पुट प्यारा मादर सभु सोट साला ख्वाह बिरादर सभु कदई कान वफ़ा